आला म्यूनिसिपल कमेटी जे रिटायर्ड मुलाज़िमनि जा 9 सालनि खां रहियल पेंशन जा पैसा चेकुनि जी सूरत में खेनि ॾिना विया। चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी हाला गुल मोहम्मद पंवर, चीफ म्यूनिसिपल ऑफिसर अब्दुल रसूल खोसो, सैनिटरी इंस्पेक्टर जुल्फकार जुड़ेजो रिटायर्ड मुलाज़िमनि खे संदन 9 सालनि खां रहियल पेंशन जा 29,88,658 रुपयनि जा चेक ॾिना। पर मौके ते चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी गुल मोहम्मद पंवर ॿुधायो त सरवरी जमायत जे रूहानी पेशवा मखदूम जमील समा ऐं अॻूणे सूबाई वज़ीर मखदूम महबूब समा जी हिदायतुनि ते रिटायर्ड मुलाज़िमनि खे संदन पेंशन जा चेक ॾिना विया आहिनि। हुन चयो त गुज़िरियल 9 सालनि खां पेंशन जी रक़म न मिलण जे करे सख़्त परेशान हुआ ऐं फाका कशी ते मजबूर हुआ। मुलाज़िमनि जी तकलीफ़ुनि खे मद्देनज़र रखंदे खेनि पहिरीं फुर्सत में पेंशन जी रक़म ॾिनी वई आहे। उन मौके ते म्यूनिसिपल कमेटी जे ॻोठड़ू मुलाज़िमनि खे पिण आख़िरी वार्निंग जारी कई वई त हू पंहिंजी ड्यूटी ईमानदारी सां कनि, ॿी सूरत में संदन पघार बंदि करे खेनि कराची रिलीव कयो वेंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची